अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान में अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सुभाणे इस्लामाबाद थियण जो इम्कान। अमरीकी वफ़द जे एडवांस टीम इस्लामाबाद पहुची। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त। रेड ज़ोन खे सील कयो वियो। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री मुक़रर। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में सिक्योरिटी हाई अलर्ट। मेट्रो बस सर्विस मुअत्तिल। पब्लिक ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जी दाख़िला ते पाबंदी। शहरुनि लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी। ज़रियनि मुताबिक़ ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं त अमरीकी सदर ट्रंप ऐं ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान मुआहिदे ते सहियूं करण इस्लामाबाद पहुचंदा। परॾेही वज़ीर इसहाक़ डार ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में फ़ोन ते राब्तो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ईरानी सदर विच में अॼु टेलीफोनिक राब्ते ते इत्तफ़ाक़। परॾेही वज़ीर इसहाक़ डार तरफ़ां ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम, मौजूदा मसइलनि खे जल्द हल करण लाइ कालमे ते ज़रूरत ते ज़ोर। परॾेही वज़ारत जे तर्जुमान मुताबिक़ ॿिन्ही अॻवाननि विच में वेझा राब्ता जारी रखण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो।